कन्न में ॾाढो सूर आ। अल्लाह ऐ कंगले के चवा त वज़नो ने वठी हले। कन्न में ॾाढो सूर पिया। हल वज़नो ने वठी हल। परेशान नथी गंजा, फोन करेऊं सा पुछऊं सा काथे आ वज़नू। हेलो बा। हाँ कंगला जी वज़नू काथे आ बा? अबा मां 12 नंबर 12 ते वेठो आ। 12 नंबर 12 ते अचो ई दा बा। हे गंजे के कन्न में सूर पिया। अचो ई दा। हलिया अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बस परेशान नथी। हे 11 नंबर 12 बस साम वेठो हूंदी 12 नंबर 12 ते। वज़नू हे छोकरो पहिरियों दफ़ो ॾिठो आहे तो वटि। हे अबा पंहिंजो सेक्रेटरी आ न। अबा गंजा ॾे ख़बर छा थियो थी। वज़नू कल ट्रोनी खां ॾाढो सूर आहे कन में, कुछ ॿुधण में नथो अचे। मतलब कन में सूरत अचे पर गंजो ॿुधे ई नथो। छो न कमीशन ठाहे वठां। अबा घणी फी वठदेसी? 50 रुपयो। 300 करे वठेसी, 250 मूंखे ॾे। आए वट जातो ने मुझी फीस आ 300 रुपया। 300 रुपया हे छा है? कंगले जी कमीशन मां पाण ई ॾींदुमि। हिन कन खां ॿोड़ो आ। बाक़ी जेको तव्हां ॻाल्हायो न सभु कुझु हिन कन में ॿुधुमि।